पानी जो प्रिय कसायो पानी जो निजारो नागार लथो कृत कुलूब आखी विरोहण वार उम्मीदों अरवाह तुम्हें पसंद तुम्हें قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين मौजा निहायत ही वाजिबुल एहतराम व तकरीम स्टेज पे तशरीफ फरमा निहायत ही मुख्तदर उलमा हुफ़ाज़े किराम सादाते गिरामी जमात जा मुअज़्ज़ज़ मेहमानाए गिरामी महफिल मुबारक में मौजूद इज्जत मानवारी प्यारी जमायत सगूरी अजीज दोस्त मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जी ज़ात व बरकात जे फज़ल ऐं करम सां अॼु की हीअ निहायत ई अज़ीम शान महफिल मुबारक जंहिंखे खोड़ सारियूं सुहिणियूं निस्बतूं हासिल आहिनि रहबर रोज़े घणी कॉन्फ्रेंस जेका हिन जाइ ते असांजे निहायत ई मेहरबान भाव ऐं अहले सुन्नत जे हिक मुजाहिदाना किरदार सां सुञातो वेंदड़ हज़रत साईं सैयद गुलाम मोहम्मद शाह शिराज़ी जेका अॻिमें बि हिन जाइ ते महफ़िल इहा मुनाक़िद कई वेंदी हुई उहा निस्बत बि हासिल आहे पर इन खां अञा अज़ीम शान जेके रौनकूं अव्हांजे साम्हूं आहिनि उहा हीअ ॻाल्हि आहे जंहिंजो मूंखां अॻु में सभिनी ख़तीबनि तक़रीबन ज़िक्र फरमायो त हीअ उहा मुबारक जाइ आहे जो हज़रत रोज़े घणी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे दर जो जेको इल्मी फैज़ आहे हज़रत छट घणी सरदार क़द्दसल्लाहु तआला सिर्रहुल अक़दस जेको जामिया राशिदिया जे इजराए सानी सां शुरू कयो उन खां बाद में पहिरीं जेका शाख आहे जामिया राशिदिया जी उन मदरसा सिबगतुल इस्लाम जे सहन में जेको इल्म जो हिकिड़ो अज़ीम शान मरकज़ आहे हज़रत रोज़े घणी जे फैज़ जो सुहिणो मरकज़ आहे अल्हम्दुलिल्लाह निहायत ई शान ऐं मान सां इहा महफ़िल मुबारक हिन जाइ ते सजाई वई आहे दिस्तारे फ़ज़ीलत जी महफ़िल बि आहे अव्हांजे साम्हूं निहायत ई मुक़्तदर आलिमन मुतबर्रिक हथनि जे इन शरफ़ सां पंजनि आलिमन सगोरनि जे ऐं टिनि हाफ़िज़नि सगोरनि जे सिरनि मुबारकनि ते नूरानी ताज सजाया विया सब खां पहिरीं मां मंज़र जी मुबारक पंहिंजे उस्ताद ऐं सभी मुदर्रिस आलिमन जे उस्ताद हज़रत क़िबला उस्तादुल उलमा वस्सुलहा ऐं आलिम बाअमल सूफी बासफ़ा हज़रत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी ज़ीद शरफ़ के मुबारकबाद पेश करिया जिन जे
न जाए थे कदम रंजा फरमाए सा अल्हम्दुलिल्लाह जी बिन बुजुर्गन बुधायो तो वे अग में जेके मोहब्बत वालियों गालियों हुयूं ऐं जेको इल्म ऐं फैज़ जिते आम जाम हली रहियो अल्हम्दुलिल्लाह वरी उहे रौनकूं ॻोठी आयूं आहिनि रब करीम इहे बहारूं असांखे वरी नसीब फरमायूं जोर सां चओ सुभान अल्लाह अञा मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो ॻाल्हियूं सभु पंहिंजी जाइ ते हलारियूं आहिनि जेके बि ॻाल्हियूं थियूं या मां के चङी ॻाल्हियूं जेके अर्ज़ करण जे इरादे सां आयो आहियां थधि बि आहे टाइम बि काफ़ी थी वियो आहे मां बि कोशिश कंदुसि इख़्तिसार जी पर जी अर्ज जो कया तो गालियों सब भलियों हर को चाहींदो तो ये गालियों ॿुधबियूं बि रहनि ॿुधाइबियूं बि रहनि पर इल्म जी कहिड़ी ॻाल्हि सुभान अल्लाह जो ज़ोर सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो भेरो मस्जिद शरीफ में तशरीफ वठी आया ॾिठाऊं सहाबा इकराम जो जमायतूं बटोला थी करे मस्जिद शरीफ में वेठा आहिनि हदीस मुबारक में आहे हिकड़नि सहाबन जे लाइ त उहे इल्म जे मुतअल्लिक़ बहस मुबाहिसो करे रहिया आहिनि कुरान करीम मां या हदीस शरीफ मां के फिक़ह जा मसला बयान कनि के हदीस एक बे के बुधाइन के कुरान करीम जा इल्म एक बे के पिया सेखारिन तो सहाबा इकराम जी हिकड़ी जमायत इल्म जे इन्हीअ बहस में मसरूफ़ हुई ऐं ॿी जमायत वारी वेठी हुई उहे अल्लाह जो ज़िक्र पिया कनि सुभान अल्लाह चवंदा हलो ज़ोर सां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज कयो वियो ताए अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ जमायत वधीक भलाई ते या हीअ जमायत भलाई ते माना जेके अल्लाह जो ज़िक्र पिया कनि उहे वधीक फज़ीलत वारी महफ़िल में आहिनि या जेके इल्म जी गुफ्तगू करे रहिया आहिनि उन्हनि जो शान वधीक आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कुर्बान वञा पाण करीमन इल्म के कीअं शरफ बख्शाऊं हबीबन करीमन फरमायो त ही बि ख़ैर ते आहिनि हू बि ख़ैर ते आहिनि पर इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा मूंखे रब करीम जी ज़ात बरकात दुनिया ते मोकिलियो आहे त उस्ताद बनाए करे मोकिलियो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह छा बनाए मोकिलियो उस्ताद बनाए मोकिलियो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इल्म जी ॻाल्हि जिते बि हुजे वक्त कढी करे उन जाइ ते वञे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इल्म जे लाइ मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ियूं त मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं ज़िक्र फरमायूं आहिनि जेकॾहिं उन्हनि हदीस मुबारकनि खे पढ़िजे उन्हनि ते गौर कजे अकुल दंग रहिजी वेंदो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो या त आलिम हुजे या इल्म पढ़ंदड़ हुजे या इल्म वारनि सां मोहब्बत कंदड़ हुजे या इल्म जूं ॻाल्हियूं ॿुधंदड़ हुजे वला तकुनिल ख़ामिस फतहलुक हबीब
6 महीना हले थक जी पवे वरी भजन जी करे वापस वञण जी करे पर खुदा करो त उस्ताद साईं जी खिदमत में जेको महफिल में पढ़ण सबक आयो अल्लाह कंदो त वो फैज़ पूरो वठी करे कदे भी अध में भजन वारन में कोन होदो पूरो पढ़ी करे दोनों वठी करे निकरे नारो त हिकिड़ो साईं जे नज़दीक मोहब्बत में लगायो अल्लाह तबारक व तआला खे अहिड़ो त मलको अता फरमायो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब करीम दुनिया ते उस्ताद बनाए मोकिलियो ऐं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लक़ब उम्मिया उम्मी जी माना है जेको दुनिया में कंहिं वटि को सेकंड भी पढ़ियो न हुजे मिंट भी कंहिं वटि दुनिया में पढ़ण कोन वियो आहे पर अजीब ॻाल्हि आहे जेको दुनिया में कंहिं वटि पढ़ियो कोन्हे को उहो अहिड़ियूं त हिकमत जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो अहिड़ी त सुहिणी सुन्नत सेखारे थो जो अॼु बि 100 साल गुज़री विया आहिनि हिकु हिकु सुन्नत मुबारका ते दुनिया साइंसी तहक़ीक़ूं करे रही आहे खुदा थो ॼाणे त सालनि जी साल तहक़ीक़ करण खां बाद में उहे गैर मुस्लिम जेके साइंसदान आहिनि उहे बि मञनि था त मुस्तफा करीम जे फलाणी सुन्नत में एॾियूं वॾियूं बरकतूं आहिनि इन जे करे त मुस्तफा करीम खे रब करीम पाण पढ़ाए करे मोकिलियो दुनिया में अलाए केतिरा माण्हू हूंदा आहिनि मूंखां अॻु में बि ख़तीबनि जीअं फरमायो काफ़ी अहिड़ियूं आम जाम ॻाल्हियूं थी पयूं आहिनि रब सां पनाह में रखे फेसबुक की दुनिया में हर को ॾिसी करे सम्झंदो आहे त हीउ क़ुरान जो पढ़े त शायदि सही चई रहियो आहे हदीस जो ॿुधाए त शायदि सही चई रहियो आहे ईअं कोन्हे को हबीब जा उम्मती हर का ॻाल्हि ॿुधाईंदड़ को सही कोन हूंदो आहे हिन वक़्त में वॾे में वॾो फितने जो दौर आहे हर नए ॾींहं को नओं फितनो किथां न किथां उभरे थो अहिड़े टाइम ते पंहिंजो दीन ईमान बचाइण जो वाहिद रस्तो इहो ई आहे जंहिंजी अल्लाह वारनि सां निस्बत रहंदी सुभान अल्लाह ज़ोर सां चओ उहे कामिल वली जिन मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में हबीब करीम खां ईअं फैज़ हासिल करे दुनिया खे जंहिं कलमा पढ़ाया हज़ारे लखे मुर्तहदिलियूं जिन पंहिंजे नज़र सां आबाद कयूं अॼु बि थरन भरन में जेकॾहिं वञो रात जे टाइम ते असर जे टाइम ते सिज लथे खां बाद में जेकॾहिं ज़िक्र जूं लोलियूं ॿुधण में अचनि समझी वञा त हज़रत रोज़े खणीअ जो फैज़ आहे ये नारो हणंदव थद खां थोड़ी देर बचण जे लाइ इहो बि सुठो ज़रियो अथव नारो जय सुठा लॻायो अल्हम्दुलिल्लाह अञा त असां ॻायूं था त हुरन वारी जमायत जा औज अञा साॻिया आहिनि हुरन वारी जमायत जा औज साॻिया अञा उहे आहिनि सागी दरगाह सागिया नारा पागारा भुलिया नाहिने जंगियूं अंग्रेज साजो टे कढ़ा वाला तन जा उहे हुराए मुजाहिद सब अञा सगरा था पया साहिने जिक्र साॻियो फिक्र साॻियो सदा हलंदो नगर साॻियो
सल्लल्लाहु अलैहि या बहुत सलाह शरीफ आए सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। चलो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में को मिनट सेकंड भी कहवट पढ़ कौन आया है उनखे कहवट दुनिया में पढ़ने की जरूरत ही कहिड़ी आहे जंहिंखे रब करीम पढ़ाए उस्ताद बनाए मोकिलियो। अॼुकल्ह माण्हू अजीब गरीब ॻाल्हियूं ॿुधी करे फेसबुक की दुनिया में या ईअं ई कंहिं बिस्तराईअ जे चक्कर में अची करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ते मआज़ल्लाह हमलो करे के तो करें के वेही करे गाल करे फिलानी जाए ते खबर कान हुई फिलानु इल्म कोन हुयो मआज़ल्लाह। हबीब करीम जा प्यारा उम्मती गौर कजो जे करे अॼुकल्ह जो को भी स्पेशल हुजे कहीं भी इल्म जो फन जो जे करे स्पेशल हुजे जे करे को चऊं तो फिलानु फिजिशियन आहे सुठो डॉक्टर आहे सॼी तबियत जो मुआइनो सुठे तरीके सां करे सघे थो पर जे करे केरु चवे त इनखे गुर्दनि जी ख़बर कान थी पवे इनखे जिगर जी ख़बर कान्हे का केरु चवे त इनखे फिफड़नि जी ख़बर कान्हे का बुधाए जा सच बुधाए त इहो उन्हीअ जे लाइ ऐब आहे या न बुधाए आहे कहीं डॉक्टर जे लाइ कहीं ज़रूर कहीं मसले जी कमीअ जी ॻाल्हि कजे इहो उन्हीअ जे लाइ ऐब आहे। मुस्तफ़ा करीम जे लाइ केरु मआज़ल्लाह चवे त फिलानी ख़बर कान हुई फिलानी ख़बर कान हुई इहो ऐब आहे। रसूलुल्लाह जे सहाबी जी शाहिदी हजरत हसन बिन साबित रज़ियल्लाहु तआला अन्हु चओ सुभान अल्लाह अर्सो करे व अहसन मिन कलम तरक़त ऐनी व अजमल मिन कलम तलिद निसाउ। अर्सो करे त अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा का वधीक हसीन मुझे अखियुनि कॾहिं को ॾिठो कोन्हे को कीअं थियो ॾिसण जे करे को दुनिया में हुजे त नज़र अचे वरी तो फरमाए व अजमल मिन कलम तलिद निसाउ ऐ हबीब करीम अवा का वधीक जमील अॼु ताईं कंहिं माउ को पुटु ॼणियो ई कोन्हे को अहिड़ो रब करीम वाके हसीन बनायो। खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ। ऐ हबीब करीम रब करीम वाके हर ऐब खां पाक बनायो आहे। क्या बनायो हर ऐब खां पाक बनायो का भी ॻाल्हि नुक्स जी जिते मआज़ल्लाह रसूलुल्लाह जे तरफ़ मंसूब कजे या कतई ॻाल्हि ठहे कान थी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम उस्ताद बनाए मोकिलियो। बुधायो जेकॾहिं दुनिया जो को भी उस्ताद चइजे त सही फिलाणे इल्म में एतिरो त माहिर आहे जो ॻाल्हि छॾे समझो था उस्ताद अहिड़ो कामिल हुजे वरी जेकॾहिं चइजे त शागिर्द उनखे अहिड़ो मिली वञे जो जेका ॻाल्हि उस्ताद करे त बसि ॿुधण सां ई यादि सुभान अल्लाह चओ सच बुधायो तो यो शागिर्द बा कमाल हूंदो या न
ये न जॾहिं उस्ताद कामिल हुजे ऐं शागिर्द बि एॾो ज़हीन हुजे, एतिरो कमाल वारो हुजे, त पोइ का कमी किथे का कसर रहंदी कॾहिं बि न। छा था सम्झो पढ़ाइण वारो रब करीम हुजे ऐं शागिर्द मोहम्मद करीम हुजे। सुभान अल्लाह। अल्लाह वन्य वनी करे उन्हें का भलाई हासिल करे आए। रब करीम जी ज़ात दा बरकात उन्हें रसूल के मोकलियो आए जेको गैब जूं खबर बुधाए तो जेके अणिठियूं अगे थी गुजरियूं आहिनि उहे खबर वो रसूल बुधाए रहियो आहे। हिते छो वेठो आई वन्य वनी करे भलाई हासिल करे आ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में बुधाया आई चवे थो त मां कीअं वञा फ़क़ीरूं केॾा कया चई जेकॾहिं रसूलुल्लाह सां मुलाक़ात करण वञी थो त तुंहिंजे फ़क़ीरुनि जो ते साईं मुहाफ़िज़ मां वेठो आहियां। आहे अजब जी ॻाल्हि झंग जे जानवरनि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी तबलीग कई। अहिड़ी भलाई खणी आयो आहे रसूलुल्लाह वञो वञी करे भलायूं हासिल कयो। बाबू बकरी में हिकिड़ो भेरो सैर सां हलनि पिया अॻियां को शख्स अची वियो उन्हीअ का महबूब करीम फरमायो त आई न तक़सिद केॾा इरादो अथई केॾा पियो वञी चई त अक़सिद इला अहली घर पियो वञा। मुस्तफ़ा करीम फरमायो त हल लक मिन खैर का भलाई खपई। सुभान अल्लाह जो जोर सां भलाई का घुर्जई
चवण लगो तो केहड़ी भलाई आ। मुस्तफा करीम फरमायो रुगो दुनिया जी न पर बिन्ही जहानन जी भलाई आ। ये जकरे दुनिया जी का कहके मिले भलाई का मिले कहके समझो तो पंजन दीहन महीने जो को राशन भी मिली वने तो घणा उन जा दुख लही वींदा। रुगो दुनिया जी भलाई हुजे तो गाल दी आहे। महबूब करीम फरमायो तो बिन्ही जहानन जे लाइ भलाई आ। हिते दुनिया में तो इज्जतूं रब करीम अता कंदो पर कब्र में हशर में भी रब करीम मेहरबानी फरमाई। चो सुभान अल्लाह। वो चवे तो केड़ी गाल आए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह। शाहिदी दे अल्लाह का सवाए केर भी इबादत जो लायक ना है। ही शाहिदी दे मां मोहम्मद करीम अल्लाह जो सच्चो रसूल आया। उन्हें पूछा गई इहा गाल रुगो मां चवाया दुनिया में जो के रिहा गाल शाहिदी दे तो केहड़ी खबर मुखे दवा कई गाल सही आहे। यो केर भलाई दी गाल करे तमा जीने ते अमल कया। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेर कई कान का एहड़ी गाल हिकड़ी जाए ते न पर ले केतराई वाक़यात है। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक में कितनी सफरन में एहड़ी गाल आई आहे जो हबीब करीम जे रिसालत जी शाहिदी वणन पत्थरन भी ॾिनी आहे। चो सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो इन्हा बेला तिलक शजर उन वण दे वञ उनखे चओ तो रसूलुल्लाह युकरियुक सलाम व यदउ। उनखे चओ तो रसूलुल्लाह तोखे सलाम बि ॾे थो तोखे सॾे बि। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। जॾहिं वो वियो उन वण खे वञी करे मुस्तफा करीम जा सलाम ॾिनई हेॾां होॾां धूं ॾेई करे वण पंहिंजूं पाड़ूं छॾाई। इमाम बुसूरी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो जाअत दावतिहिल अशजार साजिदतन। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जाअत दावतिहिल अशजार साजिदतन तमशी इलैहि अला साकिन बिला कदमी। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक जय मुस्तफा करीम के आधी रात सद कया मदीने वारे मीर करम नवाजी कई। भले सभी साल गुजरी विया पर खुदा जो कसम आहे त आशिकन का अज भी मदीने वारो परे नाहे। जोर सां चओ सुभान अल्लाह। जेको पुकार आला हजरत जी कसम खणी करे गाल कई न ए महबूब अल्लाह जो कसम आ त तू अज भी जिंदा आहीं। सुभान अल्लाह। तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले पाने वाले। ओ यहाँ पे हाथ में दे करे जो सुभान अल्लाह। मेरा दिल का चमकाने वाले
बुखारी सिंध जे सदा हयात शायर उन्हें वरी कीअं पुकार कई। सुभान अल्लाह जो ज़ोर सां। आदत जा नेड़े निगाह जोड़े में आए बन कोड़ तू पान सजान जिस तेरी चो सुभान अल्लाह। रोज़े धनी जड़े थक जी पिया अज त आरामदायक गाड़ियों आहिनि, लग्ज़री गाड़ियूं आहिनि, रोड रस्ता बि सुठा ठहियल आहिनि, थकावट कान थींदी आहे। पर उन टाइम ते जॾहिं फिक्र जा जबलनि जा घोड़नि ते हुजनि हबीब सल्लल्लाहु अलैहि जॾहिं शिकारपुर जा सफ़र करे वरी उन खां कबीर जा सफ़र करे लाड़े ॾे तशरीफ़ वठी करे जॾहिं ज़ाहिरी करण बींदा हुया पढ़ी पढ़ी जॾहिं पढ़ण खां थकिजी पिया आहिनि फरमाइनि था हिते पेर ते बीही करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सलात दुरूद जा नज़राना पे मदद जे लाइ मदीने वारे खे समझो था। हज़रत रोज़े जो अॼुकल्ह मुरीद पाण खे सॾाए जी सोहबत में अची करे खुदा थो ॼाणे त दुख अहिड़ी आली ज़ात सां रब करीम कई मेहरबानियूं छॾे करे कंहिं फिकर मुले लॻी पवे चइबो नसीबनि जी खोट आहे। जीअं साईं रोज़े धणी ज़ात आहे दुनिया में न पर कब्र में बि अची कंदो आहे। नारो लॻायो ज़ोर सां विलायत। धणी रज़ी अल्लाह तआला फ़क़ीर पंहिंजे पाण खे सॾाए पंहिंजे चकर मकर में अची करे चवे छो था रसूलुल्लाह खे सॾु कयो परे खां या रसूलुल्लाह छो था चओ रोज़े धणी छो था चओ या गौसे आज़म दस्तगीर छो था चओ अहिड़ी जगह ॻाल्हि करे इहो हदीसुनि जे ख़िलाफ़ आहे। मुस्तफ़ा करीम जा आशिक़ बुखारी शरीफ में हदीस आहे, कुदसी हदीस आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इबादतूं करे हू रब करीम जो कुर्ब आहे ऐं पोइ मां रब करीम सां मोहबत कंदो आहे। जॾहिं मां उन सां मोहबत कंदो आहियां त मां रब उन जा कन बणींदो आहियां जिन सां उहो ॿुधंदो आहे। सुभान अल्लाह। आज़म दस्तगीर सुने जा कन हुजनि ॿुधण जी ताक़त रब तरफ़ां हुजे ॿुधायो त बगदाद त सुभान अल्लाह जो ज़ोर सां। हज़रत रोज़े धणी जी नज़र हुजे उन जा मुबारक हुजनि उन जी या ॾिसण जी ताक़त जेकॾहिं रब करीम जी मिलियल हुजे त ख़ैर पुर करे आहे ई कान। ज़ोर सां नारो लॻायो विलायत। करीम जा प्यारा उम्मती हज़रत रोज़े धणी
ये दर्द चक्कर समझो ये न दुनिया फैज़ हासिल कया एहड़ो अमानत वारो जो दुश्मन दर ते अचे तो के एहड़ो मशवरो मिलंदो जो खटे वञे एहड़ो अमीन न त असां तव्हां चवंदासूं त फिलाणे कॾहिं मूंसां चङाई कान कई रस्तो जो भले तो वनी अगते फासे पनाह में रखे हदीस मुबारक आहे त अल मुस्तशार मोतमन मशवरो वरतो वने तो अमीन पंहिंजे के समझे ऐं मशवरो जंहिंमें कंहिंजी चङाई भले दुश्मन भी हुजे पर तव्हां खां मशवरो वठे थो त उन्हीअ खे मशवरो ॾियो त हज़रत पीर साईं छट घणी वटि जेको बि आयो पाण अहिड़ो मशवरो ॾेई छॾींदा हुया जो सुभान अल्लाह पुछा कई त क़िबला खे बादशाह घर चयो वेंदो आहे त हज़रत छट घणी सर अल्लाह जी उहा कामिल वली हस्ती हुई जॾहिं हमेशा हज़ारे पर्दनि में पंहिंजे पाण खे टिकायो समझो था घोड़ा डोड़ाए कॾहिं ज़ाहिरी तरह सां सिगार नोशी करे कॾहिं कहिड़ी ॻाल्हि करे कॾहिं कहिड़ी ॻाल्हि करे चवंदी ही त ही को ज़ाहिरी शायद को घोड़ा डोड़ाईंदड़ पीर आहे या ॿियो को अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जी सोच हूंदी हुई पर ख़ुदा कसम आहे उन जी कामिल वली जेको मां गुफ़्तो कढियो भले साल गुज़री विया अॼु हर्फ़ ब हर्फ़ उहे ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि नारो लॻायो ज़ोर सां हज़रत रज़ी अल्लाह ताला के चयो वियो त क़िबला खे वेंदो आहे पाण बि भले केॾी वॾी ॻाल्हि हुजे उन्हीअ खे मारो रंग ॾेई करे ॻाल्हि पोइ दिलि वारा त हुया त हीअ ॻाल्हि थी रही आहे पर जेके ज़ाहिरी जंहिंखे लालच में लोभ में दुनिया ताईं फाथल हुजनि जेके अल्लाह जी नज़र कान हूंदी आहे छॾा हुया त शायद इहा मज़ाक पर दिलि वारा छट घणी सरदार कई आहे पर फरमायो करीम जी मर्ज़ी आहे वणेस त कंहिंखे घर बनाए बादशाह घर बनाए समझो था बाज़ीगर भी हूंदा आहिनि फरमायो त रब जी मर्ज़ी कंहिंखे बाज़ीगर बनाए कंहिंखे बादशाह बनाए इन मेरी ॻाल्हि रखियल आहे त इहा जेकॾहिं अता आहे त करीम जी आहे या न प्यारा ऐं रब करीम जी बारगाह मां जेको मिलंदो रसूलुल्लाह जे दर तां मिलंदो हज़रत रोज़े धणी जी अॻ में ॻाल्हि कयो रसूलुल्लाह खे सॾ कया त ज़ाहिरी करे करे थकिजी पिया आहिनि हाणे महिरबानी थिए इल्म जो मदीने वारा जीअं साईं अल्लामा डॉक्टर अब्बास सिकंदर फरमायो ॾींदड़ आहे मुस्तफ़ा वंडड़ दीवाना कासिम मेरे करीम मांगा सुभान अल्लाह जो जोर से मेरे करीम से गर कतरा किसी मां उनकी दिल के
क्या जन्नत भी नसीब होगा। जोर से सुभान अल्लाह। क्या जहन्नम भी नसीब होगा। दिए हैं उनकी दिल उनसे खिला। कभी बकरी में देर कई मेहरबानी किया है हजरत रोजे घड़ी दे मन फरमाई था ठासी किताब करे समझ में ये जेके पढ़ल होया उहे याद होया पर जेकरे को किताब पढ़ी है उहो भी जेकरे खोले सो समझ अचे पियो नहीं अग में को पढ़ल है। सुभान अल्लाह। जोर से सना शरीफ मोहब्बत से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। हबीब करीम जा आशिक हजरत भी सही छटकनी सरदार फरमायो ये रब जी मर्जिया बड़े सतह के बाजीगर बनाए कह के बादशाह बनाए पर मूसा हमेशा रब करीम जी का खास में ही आए जो में मुझे के अगते करना चाहिए के अगते करे छो। सुभान अल्लाह। जोर से पाण फरमाईंदा हुया रब करीम जो मुते वडो कदम मुखा थींदो कोन्हे। सुभान अल्लाह। केडी वडी आहे हा ॻाल्हि पाण हिकिड़ी जाइ ते फरमाऊं दीन ते अमल
कोई काफरन जे मथा सख्ती था कन शिद्दत पर जेके भी रसूलुल्लाह जा आहिन पान में हिक देते इंतहा मेहरबान शफीक आहिन। सुभान अल्लाह। जोर सां जाबिर साईं जो वियो उन्हें के न्यापो मोकिलियाई जीअं अंदर ख़बर पई त गोड़ आयो बाहर अची करे चई त जाबिर इब्न बाहर आयो हुन जो त मूं ॿुधो त रसूलुल्लाह जी हदीस आहे। न फरमायो त बिल्कुलु आहे मूं इन जे लाइ महीनो पूरो कयो। एॾी वॾी ॻाल्हि कहिड़ी हदीस आहे जंहिं मूं खां ॿुधो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो क़यामत जे ॾींहं जे मुतालिक़ हबीब करीम फरमायो त रब करीम क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो त अनल मलिक माई बादशाह आहियां। जन्नती को बि जन्नत में एस ताईं जेस ताईं कंहिं जहां जो उन ते ज़रूर को हिसाब रहियल हुजे। समझो था यहशुरुन नास यौमल क़ियामह हुफातन उरलन बुहमन। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सभई क़यामत जे ॾींहुं उथंदा त इएं कपड़न ते आजा अणतोहरियल उन्हनि जे हथ में कुझु कोन हूंदो इएं जीअं असली सूरत में हुया। इंसान हलंदो महशर में पोइ उते छा थींदो हिसाब किताब जो जन्नती जंहिंजे लाइ जन्नत जो थी चुको हुजे पर एस ताईं कोन थो वञी सघे जेस ताईं जहन्नमीअ जो ज़रो बि को हिसाब को रुपयो बि कंहिंजो हुजे त ॾे। वरी जहन्नमी बि जहन्नम में एस ताईं कोन ईंदो जेस ताईं को जहन्नमीअ जो को हिसाब अदा नथो करे। हुन चयो त जॾहिं उहे हूंदा बि उघाड़ पोइ खीसो बि कोन हथ में बि कोन हूंदो। हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नेकियुनि बुराइयुनि सां हिसाब थी। समझो था हींअर अॼु चऊं था त फलाणे जी मोटरसाइकिल खसे करे वञी करे ऐश कयूंसि वक्त गुज़री वियो कंहिंजी अमानत का हथ आई करे खसे विस नथो केतिरा ई अहिड़ा हूंदा आहिनि अमानत खाई करे वरी चवंदा ई इहा त यार केर बि कंहिंखे करे छा थो सघे भला खाई पियो माण्हू जिते पहुतो कमु रब शल रहम करे। हबीब करीम ॾींहं खां अॻु में जा हिसाब किताब चुकाए करे पूरा करे वठो। जंहिं ॾींहुं रुपए पैसे सां हिसाब किताब कोन थींदो उन ॾींहुं हिसाब किताब रुगो नेकियुनि सां या बुराइयुनि सां थींदो। पहिरीं त जेकॾहिं अर्ज़ी कंहिंजो आयो त पोइ उनखे छा थींदो जो हुन जूं जेके बि नेकियूं आहिनि ओतिरियूं नेकियूं हुनखे ॾिनियूं वेंदियूं कर्ज़ीअ खे। छा था जिते हिकिड़ी एॾी क़ीमती हुजे रब शल रहम करे असांजे हाल ते उन जूं नेकियूं खणी करे कर्ज़नि खे ॾींदा वेंदा। जेके बि फरियादी आया वेंदा हाणे थी विया ही को अहिड़ो भंडारो हुयो जो हिकिड़े कंहिंखे थोरे क़दम जो हुई छा ॾिना हुया कर्ज़ी खुटनी मज़लूम खणी करे गार गंद खे कंहिंजूं अमानतूं ज़ब्त कयाई कंहिंखे तकलीफ़ूं ईज़ा जे पाड़े खे ॾिनाई त खुटनी कोन था नेकियूं त वई अञा रब करी त हाणे इन्हनि जे गुनाहनि जो बार एतिरो हल्को कयो हिन जा गुनाह
राह लाहे करे हुन जी गिची में हणो। रब करीम साडे हाल ते रहम फरमाए। हबीब जा प्यारा उम्मती अरे केतिरा माण्हू आहिनि चङा भला दुनिया में हलंदड़ जेके कंहिंजी कुल आज़ादी कंदा जेके कंहिंखे परेशान कनि था दुनिया में। ख़ुदा जो कसम आहे त ही के ॻाल्हियूं माण्हू जी गौर कजे ये ॾींहं खां अॻु में ई माण्हू सिधो थी वञे हिसाब किताब के माफ़ कराए ॾेई वठी करे जाजी करे वञे दुनिया मां वञे अहिड़े सुहिणे तरीक़े वञे जो जेको ॿुधे त चए त यार वञो माण्हू ॿियो वञे। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ अहिड़ो थी ज़िंदगी गुज़ारे वञ जो मदीने वारो जीअं घर में ॾिसे फरमाए करे आए जो दुनिया में को दीन जो करे। बयान शुरू फरमायो मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा इनाम गया सरकार शर्म कर वो देखो हमारा गुलाम गया। रब करीम सा सबरी जे मथा खास करम फरमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावाए अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुस्तफा मुस्तफा जाने रहमत तेला सलाम शमाए बस में हिदायत तेला ये सुहानी चमकाते
जमात शुक्र पे ही रहो। जान मोहम्मद की गुजारिशात लंगर शरीफ वाला जमात शुक्र की गुजारिशात वे हो दुरूद शरीफ पढ़ो लंगर भी लगो और दुआ भी थी केर भी बदअमली न करे मेहरबानी कर वे हो। अल्लाह आमीन। या रब्बुल आलमीन सबनी फकीरन जो खैर फरमा। या रब्बुल आलमीन साईं मुफ्ती मोहम्मद इस्माइल ने जो ये प्रोग्राम करायो आहे उनजे सभिनी साथियुनि जो उस्तादनि जो सभिनी जो खैर फरमा। सिकंदरी आलम जेके बि प्रोग्राम में आया जिन खिताब फरमायो अल्लाह साईं असां सभिनी खे उन्हनि जे खिताबनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह साईं असां सभिनी खे हिदायत फरमा। या रब्बुल आलमीन पंहिंजो रहम फरमा जी माफ़ी ॾियणु फरमा। आलमीन नंढनि खे वॾनि जो वॾनि खे नंढनि जो ख़्याल रखण जी तौफ़ीक़ अता फरमा। रब्बुल आलमीन पीर साईं छटनी रहमतुल्लाह अलैह के जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमा। या रब्बुल आलमीन असां खे पंहिंजे मुर्शिद रहबर जे हर हुक्म ते लबे हुक्म ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या रब्बुल आलमीन सभिनी जो ख़ैर फरमा। या रब्बुल आलमीन सभिनी जो ख़ैर फरमा। पीर साईं सरदार जो ख़ैर फरमा। दुबले जमायत जो ख़ैर फरमा। दरगाह शरीफ जो ख़ैर फरमा। पीर साईं सरदार जे दोस्तनि वास्तेदारनि जो पार्टी वारनि जो ख़ैर फरमा। पाकिस्तान जो ख़ैर फरमा। पाकिस्तान जे मुजाहिदनि जो फ़ौज जो ख़ैर फरमा। या रब्बुल आलमीन रहम फरमा। या रब्बुल आलमीन रहम फरमा। या रब्बुल आलमीन रहम फरमा। सुभान रब्बिका रब्बिल यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह से पीछे किसी जमात हमारा करीम फिलिस्तीन की मुसलमानों अल्लाह से मदद करना। या अल्लाह इसराइल अमेरिका की जुल्म या अल्लाह उनके हिफाजत